अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी तारिक जहांगीरी के जज जे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जे मशवरे ते अदालती फ़ैसिले जी रोशनी में सदर पारां तारिक जहांगीरी के डी-नोटिफाई करण जी मंज़ूरी। इस्लामाबाद हाई कोर्ट डिग्री केस में तारिक जहांगीरी के नाअहल करार ॾींदे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। वफ़ाक़ी काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जो नाणे वारे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। बिजली विराईंदड़ कंपनियुनि लाइ 200 अरब रुपयनि जी मंज़ूरी। लापता माण्हुनि जे 945 ख़ानदाननि जी माली मदद लाइ 4 अरब 77 करोड़ रुपया मंज़ूर। मेहड़ वाक़े जे केस में दादू जी अदालत में ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश। फरियादी परवेज़ चांडियो ऐं मेहरबाब चांडियो बि क्रिमिनल ट्रायल कोर्ट में पहुची विया। केस में ॿिन्ही धुरियुनि जा वकील पंहिंजा दलील ॾींदा।